नाज़रीन पनवाकल भरसां दादलो पुलिस धाड़ेलनि सां मुबैना मुक़ाबले में ट्रालर ड्राइवर खे बासियाब कराए वरितो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे तुफ़ैल आफ़ताब। जी तुफ़ैल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गुज़िरियल राति पनवाकल लाॻे दादलो थाणे जी हद में सीपेक धाड़ेलनि जो कराची का पेशावर वेंदड़ ट्रालर मथां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग में जो ट्रालर जो टायर बस्ट थियण सबबि ट्रालर रुकिजी वियो। फायरिंग जो आवाज़ ॿुधी जो दादलो पुलिस आहे उहा बि बर वक़्तु जाइ वारदात पहुची जो धाड़ेलनि सां मुक़ाबिलो शुरू करे ॾिनो। पुलिस जे बर वक़्तु पहुचण बाद धाड़ेलनि जेको आहे टिनि ड्राइवरनि खे छॾे हिकु ॼणे खे अगवा करे पाण सां गॾु खणी विया। मगर जेको दादलो पुलिस आहे उहा धाड़ेलनि जी कढ हुई ऐं पुलिस मूजिबि त 2 कलाकनि ताईं धाड़ेलनि सां फायरिंग हलंदी रही, जंहिं बाद धाड़ेल मजबूर थी ट्रालर ड्राइवर मीरबाज़ पठान खे गेमड़ो जे कचे वारे इलाइक़े में छॾे फ़रार थियण में कामयाब थी विया। जंहिं बाद जेको आहे ट्रालर ड्राइवर खे मीरबाज़ पठान खे दादलो पुलिस थाणे ते खणी आई, जिते हिन खे पंहिंजे ॿियनि ड्राइवरनि सां मिलायो वियो। मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त धाड़ेलनि जी जेको फायरिंग सबबि घर जी छित ते निंड सुतल हिकु मक़ामी माण्हू अब्दुल हफ़ीज़ मलक बि गोली लॻण सबबि ज़ख़्मी थियो आहे। अब्दुल हफ़ीज़ मलक जे वारसनि चयो त असांजो नौजवान पंहिंजे घर जी छित ते निंड पियल हो त सीपेक ते फायरिंग थी, जंहिं सभु जेको आहे फायरिंग जे नतीजे में उनखे ॼंग में गोली लॻी ऐं जेको सख़्तु ज़ख़्मी थी वियो, जंहिंखे वारस जेको आहे सखर इस्पताल खणाया विया आहिनि। जी।